पंजाब काबीना इख़्तिलाफ़नि जो शिकार। पंजाब जे घरू वज़ीर हाशिम जोगर उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। संदसि चवण हुन ज़ाती मसरूफ़ियतुनि सबबि घरू वज़ारत तां इस्तीफ़ा ॾिनी आहे। FIA तहरीक इंसाफ़ सरबराह इमरान खान खिलाफ़ पाबंदी मढ़ियल फंडिंग जो केस दाख़िल करे वरितो। सैफुल्लाह नियाज़ी, सरदार अज़हर तारिक शफ़ी ऐं यूनिस आमिर कियानी बि नामज़द। PTI तरफ़ां आरिफ नक़वी जो इलेक्शन कमीशन में जमा करायल हल्फ़ी बयान कूड़ो ऐं जाली आहे। जवाबदारनि फॉरेन एक्सचेंज एक्ट जी भञगड़ी कई। जवाबदार ख़ानगी बैंक अकाउंट जा बेनिफिशर आहिनि। फेडरल इन्वेस्टिगेशन एजेंसी पारां दाख़िल करायल FIR जो मतन। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत में वफाकी काबीना जो इजलास। काबीना इजलास में इमरान खान जे इस्लामाबाद में लॉन्ग मार्च करण खिलाफ़ सख्त कदम खणण जो फ़ैसिलो। लॉन्ग मार्च रोकण लाइ घरू खाते के इज़ाफ़ी रक़म ॾियण जी मंज़ूरी। राणा सनाउल्लाह जा गिरफ़्तारी वारंट जारी करण वारे अमल जी मज़म्मत कई वई। सदर भी इमरान खान जे परॾेही साज़िशी मौक़िफ़ खे रद्द करे छॾियो आहे। PTI सरबराह सदाईं कूड़ जो सहारो वरितो ऐं हू पंहिंजी चोरी लिकाइण लाइ ॿियनि ते चोरीअ जो इल्ज़ाम लॻाईंदो रहियो। सुध समा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जी प्रेस कॉन्फ्रेंस। सदर सियासत खां पासो करे आर्मी चीफ जी मुक़ररी में सदर जो को किरदार नाहे। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो सदर आइन जे नाकारी मक़सद खे हासिल करण लाइ मामले खे सियासी रंग ॾेई रहियो आहे। इन मामले ते अपोज़िशन सां मुशावरत नाहे थी। ही वज़ीर आज़म जो इस्तेहक़ाक़ आहे। सिंध काबीना वफ़ाक़ खां 3 वॾियूं इस्पतालूं वापसि वठण ऐं IBA टेस्ट पास उस्तादनि खे पको करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। 1 साल जे लाइ पखियुनि जे शिकार ते पाबंदीअ जो बि फ़ैसिलो। क़ौमी सूबाई तखन ते नंढी चूंड 16 अक्टूबर ऐं कराची डिवीज़न में मकानी चूंड 23 अक्टूबर ते ई थींदी। इलेक्शन कमीशन नंढी चूंड ऐं मकानी चूंड मुलतवी करण बाबति दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। DG ISPR मेजर जनरल बाबर इफ्तिखार समेत 12 मेजर जनरल्स खे लेफ्टिनेंट जनरल्स जे उहिदनि ते तरक्की। ISPR मौजूद मेजर जनरल इनाम हैदर मलिक, मेजर जनरल फयाज हुसैन शाह, मेजर जनरल नौमान ज़िक्रिया, मेजर जनरल मोहम्मद ज़फर इकबाल ऐं मेजर जनरल एमन बिलाल सफ़दर खे लेफ्टिनेंट जनरल बणायो वियो। मेजर जनरल अहसन गुलरेज़, मेजर जनरल सैयद आमिर रज़ा, मेजर जनरल शाहिद इम्तियाज़, मेजर जनरल मोहम्मद मुनीर, मेजर जनरल यूसुफ जमाल ऐं मेजर जनरल काशिफ नज़ीर खे बि लेफ्टिनेंट जनरल जे उहिदे ते तरक्की ॾिनी वई। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर इसाक़ डार IMF जूं शर्तूं नरम करण लाइ सरगर्म। इसाक़ डार IMF अख़्तियारियुनि सां मुलाक़ात लाइ वॉशिंगटन रवानो। इसाक़ डार आलमी मालियाती इदारे IMF ऐं वर्ल्ड बैंक जे इजलासनि में शिरकत कंदो। इसाक़ डार ब्रिटन वुड इंस्टीट्यूट जी सालियानी मीटिंग में बि शिरकत कंदो। पाकिस्तान पारां IMF ऐं आलमी बैंक जे हदफ़ ते नज़रसानी जी बाज़ाब्ता दरख़्वास्त पिणु ॾिनी वेंदी।
पाकिस्तान भारतीय वज़ीर आज़म पारां गुजरात जलसे में वलियल कश्मीर बाबति ॾिनल बयान खे रद्द करे छॾियो। परॾेही ऑफिस जारी कयल हिक बयान में चयो आहे त भारतीय वज़ीर आज़म जी दावा बेबुनियाद आहे त हुन कश्मीर मसइले हल करे छॾियो आहे। भारतीय वज़ीर आज़म जो बयान कूड़ ते ॿधल आहे। बयान मां ज़ाहिर आहे त भारतीय क़यादत वलियल कश्मीर जे ज़मीनी हक़ीक़तुनि खां केतिरो वांझियल आहे। परॾेही तर्जुमान जो चवणु आहे त ॼमू ऐं कश्मीर बैन अक़वामी तौर ते मञियल तकरार आहे ऐं ही तकरार 1948 खां गॾियल क़ौमुनि जे एजेंडा ते आहे। गॾियल क़ौमुनि जे ठहराउनि बावजूदि भारत कश्मीर ते कब्ज़ो कयो वेठो आहे। रुपयो डॉलर के मुकाबले में वधिक सगारो। इंटरबैंक में डॉलर की कीमत में घटाई। डॉलर 1 रुपयो 17 पैसा सस्तो थी वियो। इंटरबैंक में डॉलर की कीमत 216 रुपया 80 पैसा थी वही। 17 ॾींहनि में डॉलर की कीमत में 22 रुपया 71 पैसा लाभ आई। नोबेल इनामी याफ्ता मलाला यूसुफज़ई पाकिस्तान पहुची वई। मलाला यूसुफज़ई पंहिंजे वालिदैन सां कतर एयरलाइन जे उॾाम वसीले कराची पहुती। पुलिस पारां मलाला खे सख़्त सिक्योरिटी ॾिनी वई। मलाला मुल्क जे बोर्ड मुतासिर इलाक़नि जो दौरो कंदी। मलाला खे सख़्त सिक्योरिटी में जिन्हा टर्मिनल खां संदसि रिहाइशगाह पहुचायो वियो। मलाला अॼु कराची में तरसंदी। सुभाणे दादूअ जे बोर्ड मुतासिर इलाक़नि जो दौरो कंदी। सिंध हुकूमत जा उहिदेदार बि साणुसि गॾु हूंदा। बोर्ड पाकिस्तान के वड़ो नुक़सान पहुचायो। बोर्ड मुतासिर की मदद लाइ वापारियुनि सनतकारनि ऐं सीड़पकारनि वॾी मदद कई। बेनज़ीर कार्ड वसीले मज़दूरनि जे ॿारनि खे सहूलतूं फराहम कयूं वेंदियूं। पोरिए खाते जे सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त कार्ड वसीले वर्कर्स के मुख़्तलिफ़ सहूलतूं फराहम कयूं वेंदियूं। कार्ड में फी मज़दूर जे ॿार खे 6000 रुपया मुंतक़िल कया विया आहिनि। सनती मज़दूरनि जी हर मुमकिन मदद ऐं फलाह लाइ कोशिश कई पई वञे। सूबाई वज़ीर मौजूदु कराची जा माण्हू पंहिंजी सिवरेज लाइन पाण बंदि कंदा आहिनि। कराची जे मसइलनि जे हल लाइ सभिनी खे किरदारु अदा करणो पवंदो। सिंध सरकार पारां बोर्ड मुतासिर इलाक़नि में इमदादी सरगर्मियूं जारी। 24 कलाकनि दौरान 26,500 ख़ानदाननि खे राशन बैग्स ॾिना विया। इतलाह जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त कंबर शहदाद कोट में 1000, दादू में 2000, हैदराबाद में 7000, मटियारी में 5000 ख़ानदाननि खे राशन बैग्स ॾिना विया। सिजावल में 1000, ठटे में 1000, जैकाबाद में 1000, लाड़काने में 5000, शिकारपुर में 8000, सखर में 2500, सांगड़ में 2200 ऐं मीरपुर ख़ास में 1500 राशन बैग्स माण्हुनि में विरहाया विया। सूबाई वज़ीर मूजिबि मजमूई तौर 15,28,134 ख़ानदाननि में राशन बैग तक़सीम कया विया। गुज़िरियल 24 कलाकनि में 1500 तंबू ऐं ॿियो इमदादी सामान तक़सीम कयो वियो। 24 कलाकनि में वधीक 8628 मुतासिर रिलीफ कैंपुनि मां पंहिंजे घरनि तरफ़ वञी रहिया आहिनि। कराची में यूएनडीपी जे आला सतही वफ़द जी एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वाहब सां मुलाक़ात। यूएनडीपी ऐं केएमसी जे सहकार सां शहरी तरक्की मौसमियाती तब्दीली ते ॻाल्हियूं। कराची जे एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वाहब चयो आहे त शहर जी बहितरी ऐं तरक्की लाइ क़ौमी ऐं हू आलमी इदारनि सां गॾिजी कमु करणु चाहिनि था। शहर जे इंफ्रास्ट्रक्चर खे बहितर बणाइण लाइ केतिरनि ई मंसूबनि ते कमु जारी आहे। पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। शिकारपुर में सावाद ऐं सब्ज़ोई बिरादरी जे ॿिनि धुरनि विच में हलंदड़ खूनी तकरार जो जरगो। 2 खून साबित थियण ते धुरनि मथां मजमूई तौर 90 लख ॾंढ विधो वियो। सरदार तेगो ख़ान तेगियाणीअ जे सरपंचीअ हेठि जरगे में खून बहा 30 ऐं ज़ख़्मीअ जा 10 लख मुक़ररु कया विया। निबेरे खां पोइ धुरियूं खीर खंड ठटे वेझो ज़हरीलो खाधो खाइण जे नतीजे में 20 गर्भाती बेहोश थी विया। औरतूं ऐं ॿार बि शामिल। बेहोश थी वियल समूरनि गर्भातियुनि खे तिबी इमदाद लाइ अस्पताल में वियो। सिंध हाई कोर्ट में टिकटॉकर हरीम शाह जी सिक्योरिटी लाइ दाख़िल दरख़्वास्त ॿुधणी। हरीम शाह दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त खेसि मुसलसल हिरासां कयो पियो वञे। हरीम शाह जे वकील मूजिबि हरीम शाह
FIA में पेश थी त केस रोके धमकियूं ॾिनियूं वयूं। अदालत चीफ सेक्रेटरी ऐं IG सिंध खे हरीम शाह खे सिक्योरिटी फराहम करण जी हिदायत करे छॾी। मुल्की T20 सीरीज़ जी चौथी मैच में न्यूज़ीलैंड पाकिस्तान खे 9 विकेटों सां शिकस्त ॾेई छॾी। पाकिस्तानी टीम टॉस खटे पहिरियां बैटिंग कंदे मेज़बान टीम खे 131 रन्सुनि जो हदफ़ ॾिनो। कीवी टीम घुर्बल हदफ़ 17 ओवर में 1 विकेट जे नुक़सान ते हासिल करे वरितो।